मिठी का ख़बर ॾींदा रहो त मिठी में पाकिस्तान में पहिरें भेरो अलख़दमत अस्पताल मिठी में हिकु रोज़ा नेरो सर्जिकल कैंप लगाई वई, जंहिंमें नेरो जे माहिर डॉक्टरनि थर समेत सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां आयल मरीज़नि जो मुआइनो कयो वई। सर्जरी जे क़ाबिल मरीज़नि खे 25 अक्टूबर ताईं सर्जरी लाइ अस्पताल में दाख़िल कयो। इन मौक़े माहिर डॉक्टर अलख़दमत अस्पताल मिठी जे इंतिज़ामिया अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असो अॼु हिते अचण जो मक़सदु इहो ई आहे त असां जेके ग़रीब बेपैस माण्हू आहिनि असांजे थर जा, उन्हनि जी जेकी पहुची कोन पिया सघनि हॉस्पिटल में, उन्हनि जी फ्री में ऑपरेशन कई वञे। ऐं असांजो मक़सदु आहे त हिकिड़ी फर्स्ट न्यूरोसर्जिकल कैंप आहे जेका हिन खां पहिरियों न लॻाई हुई। असांजो मक़सदु इहो ई आहे त असां फ्री में उन्हनि माण्हुनि जी ऑपरेशन कयूं, उन्हनि खे दवाऊं ॾियूं। जी ये अपने मुख़्तलिफ़ न्यूरोलॉजी जी कैंप अॼु लॻाई वई आहे मिठी जे अंदरि। छो त मिठी जा तमामु घणा ग़रीब मरीज़ जेके आहिनि उहे हितां खां हैदराबाद ताईं वेंदा हुआ ऑपरेशन कराइण जे लाइ। ऑपरेशन जेका दिमाग़ जी आहे उते तमामु घणो पैसो ख़र्चु थींदो, त हीअ फ्री अलख़िदमत हॉस्पिटल थरपारकर जे तावन सां ये कैंप लॻाई पई वञे, जंहिंमें पैदाइशी तौर ते उहे ॿार जंहिंजा दिमाग़ वॾो आहे या उनमें पाणी भरियल आहे या रीढ़ जी हॾी जेकी ॻुड़ी थी वेंदी पैदाइशी जंहिंजो तालुक़ु दिमाग़ सां हूंदो आहे, उहो मफ़लूज थी वेंदो आहे ज़िंदगी भर जे लाइ ॿाहिरि। उनजे लाइ मुफ़्त में इहे सर्जरीज़ वग़ैरह रखियूं वयूं आहिनि। मां न्यूरो सर्जन या सिविल हॉस्पिटल हैदराबाद में। अच्छा, ही जो त असां जेको चयो हुयो बेसिकली असां न्यूरो सर्जिकल कैंप लगायो आहे पहिरियों पाकिस्तान में, ऐं इन जे सिलसिले में इन में जेके असां बीमारियूं जिन खे टारगेट कयो आहे, हिकिड़ा उहे आहिनि जेके ॿार वॾे मथे वारा आहिनि, ॿियो जिन जो पैदाइशी तौर ते कम चेल में गुड़ी आहे। इन्हनि ॿिन्हिनि ॿारनि खे इहे जेके मसइला आहिनि, इन्हनि जे करे इन्हनि जो अॻिते दुश्वारी थींदी आहे सॼी ज़िंदगी गुज़ारण में। इन्हनि जे लाइ असां इहो कैंप अरेंज कयो आहे, जंहिंमें न सिर्फ़ु असां हिते ऑपरेशन कंदासीं फ्री में, इन खां अलावा हॉस्पिटल स्टे वगैरह जेको हूंदो सॼो फ्री हूंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।